ही जेको कुछ तव्हांखे नज़र अची रहियो आहे ही सभु छायूं कायल आहिनि। छांयुनि खे थधि खां ढकण लाइ ही कली जो इस्तेमालु कयो आहे। तव्हां गौर करे ॾिसो, हिन जे अंदरि छांयुनि जा ॿूटा बीठा आहिनि। अक्सर करे छांयुनि खे ढकण लाइ लही या सर इस्तेमालु कयो वेंदो हो, पर अॼुकल्ह ही आसान ऐं सवलो तरीक़ो लधो वियो आहे। ही ॾिसो, हिन में मौजूदु तव्हांखे ॿूटा नज़र अची रहिया हूंदा।